जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोटजी थाणे ते। कोटजी थाणे जी हद आहे चौंक आहे अमीर अली, उतां जो रवायसी आहे राजा बुरड़ो, जहाँ 4 क़त्ल जेके आहिनि कया आहिनि, हुननि सां गॾु आहियूं। अचो त उन्हनि खां पुछा कयो त अहिड़ी कहिड़ी वजह हुई जंहिंजे करे हिन जेको आहे सो एतिरा वॾा क़दम खयां आहिनि। इन में हिकिड़ी जेका आहे त सैयदज़ादी आहे ऐं हिकिड़ी हिन जी घरवारी आहे, ॿी हिकिड़ी मासूम न्याणी आहे 4 साला, जंहिंखे हिन क़त्ल करे ऐं जेका सैयदज़ादी हुनखे साड़े ऐं क़त्ल कयो, ऐं जेका ॿी हुनजी घरवारी आहे ऐं जेका हुनजी न्याणी आहे 4 साला, हुनखे बि हिन गोली हणी क़त्ल कयो। अचो त हिन खां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा चवणु आहे, एॾो वॾो क़दम हिन कहिड़े हिसाब जे करे छाजे करे हिन खयो आहे। जी भाउ, हे 2 साल अॻु में जेको सैयदज़ादी वारो मसइलो आहे उहो कीअं पेश आयो ऐं तव्हां हुन में छा क़दम खयां? जी बिल्कुलु, साइमा बानू सैयदाणी आहे, हुनजे असां ते 395 जी FIR हुई। हुन खां बाद उहो बिल्कुलु हुन में असां मुलविस हुयासीं, हुन में हुनखे मारे हुनखे साड़ियो आहे। बिल्कुलु। किथां तव्हां सैयदज़ादी जेका आहे साहिबा, उहा तव्हां कहिड़े जॻह तां खईं ऐं किथे तव्हां जेको आहे सो हुनखे साड़े ऐं तव्हां हुनजी लाश खे जेको आहे इहा चुंकत फ्लो पटो ऐं टैक्सी हलाईंदो आहे, उहो हुन सां राब्तो कयो, उहो खणी आयो। पोइ हुन खां पोइ वरी ज़मीनूं आहिनि हुते, हुनखे नशीली शइ ॾेई बेहोश कयो, हुन खां पोइ हुनखे मारियो आहे। हुन खां पोइ नवाज़ अली बुरड़ो आहे, हुनजे घर में उछलायोसीं। नवाज़ अली जी जेका धीउ हुई शहर बानो, उन जा असांखे ॼाण मिली आहे त उन जा कपिड़ा जेके आहे तव्हां हुन सैयदाणी खे साइमा खे पहिरां पोइ बाद में हुनखे साड़ायो। बिल्कुलु, इहा सही ॻाल्हि आहे। शहर बानो जेको आहे उहा बि तव्हां अगवा कई या हुन सां तव्हांजो निकाह पियल आहे? हुनखे हिन वक़्तु 5 महीननि जी जेको आहे सो औलाद बि आहे, पुटु बि आहे। जी बिल्कुलु, हुनखे मूं अगवा कोन कयो, हुन सां मुंहिंजो निकाह आहे ऐं हुन मां मूंखे बिल्कुलु नंढड़ो बि आहे हिकिड़ो। अच्छा, हुनखां बाद में हाणे कुझु 15-20 ॾींहं अॻु में जेको आहे सो तव्हां पंहिंजी घरवारी खे ऐं 2 मासूम न्याणियूं तव्हांजूं, हुननि खे तव्हां फायर कया, जंहिंमें हिकिड़ी न्याणी जेका आहे, जेका ज़हनी मरीज़ बि आहे वीचारी, उनखे बि गोली लॻल आहे सीने में, उहा ज़ख़्मी आहे। हिकिड़ी न्याणी तव्हांजी फौत थी वई आहे, हिकिड़ी जेका तव्हांजे घर। एॾो वॾो क़दम तव्हां कहिड़ी सोच जे लाइ खयो ऐं कहिड़ी वजह सां तव्हां खयो? दादा बिल्कुलु, इहा सची ॻाल्हि आहे। शहर बानू ऐं बि साइमा बानू जेका आहे, उन्हनि जा मुंहिंजे मथां केस हुया। ऐं गवर्नमेंट मुलाज़िम हुतां मूंखे ड्यूटी तां केसिस वग़ैरह जे लाइ हेॾे अचिणो पियो, हाज़ुरियूं हिननि ते मिसाल न पियो पहुची सघां। हिननि जे मालिकनि सां मूं 3-4 चकर पहिरियां फ़ैसिले जी ॻाल्हि कई, फ़ैसिला वरी खनि कोन पिया। मां पंहिंजे पाण मां एतिरो तंग अची वियो मुंहिंजो, मां सोच में माना हुयमि त मां छा कयां जो ही माना पोइ हिते हटनि। इहो बिल्कुलु मूं क़दम खयूं आहे, बिल्कुलु इहो शैतानी क़दम आहे, पर हिन महिल मां इहो क़दम खयूं हिन जे करे जो हुननि जा केस। क़दम खयो कीअं खयो उहो तव्हां थोरो क्लियर कजो। क़दम इहो मूं किरची वेठो हुउमि उतां, मूंखे माना शैतानी ख़्यालु आयो त मां इहो क़दम खणां, केसिस हिननि ते हणां, त उन हिसाब सां हीअ जेके फ़ैसिले वग़ैरह ईंदा। ऐं उन खां पोइ ई माना कहिड़ी जॻह ते जेको आहे तव्हां पंहिंजी घरवारी आहे हिन लीड ते मथां फायर कया? साईं इहो मीरवा असां लाशारी पुल सर्बी आहे, हुनजे ओरियां थोरो हिते किथे। पिस्टल जा फायर कया? जी जी पिस्टल फायर कया? साईं मूंखे यादि न आहे, बाक़ी माना 2-3 फायर कया। उन केस खे ख़तमु करण जे लाइ, पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ तव्हां पंहिंजे मथां बि को फायर कयो आहे? जी जी, पंहिंजे मथां फायर कयो, बाज़ू में लॻो, खबी बाज़ू में। तव्हांखे पंहिंजी औलाद घणा ॿार ऐं घणियूं न्याणियूं आहिनि तव्हांखे? 2 पुट आहिनि ऐं हिकिड़ी न्याणी आहे, बाक़ी हिकिड़ी नंढड़ी फौत थी वई आहे। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोटजी थाणे ते SHO कोटजी मनशाद अलकरवर सां गॾु। तव्हांखे इहो बि ॿुधायां त राजा बुरड़ो जो जेको केस हुयो, ब्लाइंड मर्डर हुयो कोटजी थाणे जे हद में, जहां 4 मर्डर कया हुया। उन सिलसिले में जेको आहे सो SSP डॉक्टर समीला सुमरो साहब हिकु टीम जोड़ी। उन टीम जा जेके कमान हुया DSP शौकत अली रिंद साहब हुया ऐं SHO मनशाद अलकरवर हुया। अचो त मनशाद अलकरवर साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि खां इन बारे में सॼे केस जे बारे में पुछा गुछा कयूं त इहो ब्लाइंड मर्डर अव्हां केतिरे टाइम में हल कयो ऐं इहो कीअं हल थियो? जी सर, ये जेको ब्लाइंड मर्डर हल थियो आहे उहो केतिरे टाइम में हल थियो ऐं कहिड़े नमूने तव्हांखे जेको आहे शक शुबा पैदा थिया जो तव्हां केस जेको आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असल में ही पंहिंजो जॾहिं ही असांखे ख़बर पई, जॾहिं मर्डर पिया त उन्हनि असांखे इतलाह मिलियो त भई 4 मर्डर थी पिया आहिनि ऐं मीरवा सां। असां जॾहिं मीरवा ते पहुतासीं, अंदरि जेके ज़ख़्मी हुआ उहो मूंखां अॻु में चौकी इंचार्ज खणाए हॉस्पिटल वियो, त लाश वञी करे उतां मूं खणाया। त जेको चौकी इंचार्ज असांजो पहुतो हॉस्पिटल, त उन वक़्तु राजा बोर्डे खे ठीकु हुयो, हालत ठीकु हुयसि, उहो माइनर इंजर्ड हो।
मां हुनखे चयो त हिन खां जेके पुछा कयो त तव्हां सां जेके विढ़ण वारा उहे केरु हुया। सो हिन उन वक़्तु नाला मूं हुनखे चयो त चौकीन जा जेके चवे थो पियो उहो वीडियो मूंखे ठाहे मोकिल ताकी असां टाइमली इन जा जवाबदार गिरफ़्तार कयूं। उन 3 नाला खयां, हिकु नजन शाह, हिकिड़ो सुलेमान ऐं गुलशेर। असां विदिन टाइम हाफ मुने आवर्स में असां हुनजे घर वियासीं नजन शाह जे, उतां उहो अरेस्ट करे वरितोसीं। उते अरेस्ट करण खां पोइ हू जॾहिं पंहिंजो त हू घर ई सुतो पियो। उन खां पोइ वरी असां वियासीं सुलेमान वटि त हू बि सुतो पियो घर ई। ऐं उन खां पोइ उन पुटु वियोसीं त उन बि पुलिस ॾिसी करे ग़ाइबु थी वियो। त उन टाइम ई फील थियो त भई जेके ही माण्हू मर्डर कनि वेझा वेझा को घर सुता कोन पिया हूंदा। इन मां उते असांखे डाउट पैदा थियो। उन खां पोइ हिनजी टेक्निकल डिवाइस ही हिनजी जियो फेंसिंग ऑन द स्पॉट कराई त इन इंसिडेंट में केरु केरु मौजूदु आहे। उन में बि हिन जो हिकु अकेले जो नंबर आयो। उन खां पोइ हिनजी CDR कढाई त CDR बि हिन जी जेकी आई उहा बि हिकिड़े ई हुनखे जंहिंखां दोस्त खां गाॾी वरिती ऐं उनजी इन पहिरीं कॉल उनखे कई। पोइ मोबाइल ऐं जेकी हिनजी CDR हुई सभिनी में आई। वरी उन्हनि जेके जवाबदार हिन प्रपोज़ अक्यूज़ आहे त उनजी डिफरेंट उनजी लोकेशन्स वग़ैरह आई। इन मां असांखे डाउट पियो त ही को अहिड़ो ई थो लॻे जेको सेल्फ मेड हिन पाण कयो हुजे। पोइ वरी हिनखे बि मूं SSP साहिब वटि 2 दफ़ा वठी वियुसि। उनजो हुकुम हुयो त इन केस खे सिधो कयो। इहे असां पाण में शेयर बि कईसीं। पोइ 2 दफ़ा हिनखे फ़रियादियुनि खे ऐं जवाबदार ॿिन्हिनि खे साहिब जे अॻियां पेश बि कयो। साहिब पाण जी इंटरोगेशन कई ऐं इन मां जेकी असांखे इहो लॻो त ही मर्डर को पाण ई कयो आहे हिननि। पोइ राजा खां उनखे सेपरेट करे उनखां जॾहिं इंटरोगेशन शुरू कयोसीं त पंहिंजी ॻाल्हि में त हुन पोइ वरी पंहिंजी पूरी स्टोरी ॿुधाई त साईं मूंखां ग़लती थी वई आहे। एक्चुअली जेकी मिसमास साइमा हुई सैयद उनखे असां पाण वटि घुराए करे उनजो मर्डर करे ऐं असां जेको ॿोड़ो आहे मोहम्मद नवाज़ उनजे घर उछलायोसीं उते बुह जे पले में ऐं पेट्रोल वारे मथां बाहि ॾिनीसीं। पर उनखे असां जेके कपिड़ा हुआ उहे शेरबानो खे असल मूंसां जेकी कंसेंट सां शेरबानो मूंसां हली जंहिंखे असां अॻुवां कयोसीं या असां सां पाण गॾु हली उहा उनजा कपिड़ा उनखे जेकी बीबी हुई साइमा उनखे पारायासीं ऐं हिन ॿिया कपिड़ा पाता। मां हिन गुम कयुमि त इहो तासुर ॾियो त जीअं ही जेकी मरी वई आहे इहा ॿुड़ी आहे शेरबानो। पोइ सुबुह जो ही जेकॾहिं उथिया इहो सॼो सिलसिलो हलिया वियासीं असां। पोइ यकी मां हिनखे मुबम रखियुमि। उन खां पोइ जीअं ई हो जेकी साइमा बीबी हुई उनजो केस दाख़िल थियो A सेक्शन ते शालती वारनि करायो। छा त उनखे ख़बर आहे त राजा ॿोॾे वटि वई आहे छोकिरी ऐं उहा उन्हनि ते कराई त उहा 365 जी। उन खां पोइ जॾहिं ॿोॾनि वरी इहे पंहिंजी रसूमात 3 ॾींहं पूरा करे 40 पूरा करे ऐं कफ़न दफ़न कयो त इन्हनि पोइ वरी उन राजा वारनि में कंहिं उन ख़बर पई त उहा जेकी ॿोॾनि माई पूरी आहे उहा तव्हांजी न आहे सैयदज़ादी आहे। पोइ इहो काफ़ी टाइम क़बर ते डिस्प्यूट हलंदो रहियो। जॾहिं क़बर ते डिस्प्यूट थियो त उन खां पोइ इहा मैजिस्ट्रेट खे एप्लीकेशन ॾिनो। मैजिस्ट्रेट जे थ्रू उहा क़बर कुशाई थी। क़बर कुशाई खां पोइ उनजा DNA सैंपल वरिता विया ऐं DNA सैंपल में ई मैच थियो त इहा जेकी आहे सैयदनि जी छोकिरी आहे। छा त उनजा मैच जेके आहे सैयदनि सां ई थिया। जॾहिं उन्हनि खे इहा ख़बर पई त ॿोड़नि जूं अखियूं खुली त बाबा हीअ जेकॾहिं जेकी असां पूरीसीं इहा सैयदनि जी आहे त असांजी छोकिरी किथे आहे। उन्हनि पोइ ॻोल्हा पुछा कई। हिननि ते बि शक राजा ते ई पियो त असांजी राजी आहे। वरी हिननि 2025 में हुननि शान 2024 में केस दाख़िल करायो ऐं ॿोड़नि जेको 2025 में केस दाख़िल करायो त भई असांजी बि राजा अगवा करियो आहे। उहा अञा ताईं छोकिरी मिस हुई। अच्छा जेको हू सैयदनि वारो केस हो उहो 365 वारो जॾहिं उहो लाश बरामद थियो ऐं इहो उन्हनि जो थियो त उहा 302 में कन्वर्ट थी वियो केस। उहो बि केस उहो हिननि जी राजा वारनि जी हितां बेल रद्द थी। 365 वारनि जी बि हितां पंहिंजो खैरपुर डिस्ट्रिक्ट कोर्ट मां जी रिजेक्ट थी बेल। ॿई हिननि हाई कोर्ट खां बेल वञी करायूं। सो उन केसनि खां परेशान थी पोइ हिन जे ज़हन में इहो फुतूर आयो त उतां पंहिंजे ॿार जेके पहिरीं हिन जी बीवी घरवारी हुई उनखे ॿारनि खे मां उन्हनि मुखालफ़नि ते शान ते ऐं ॿोड़नि ॿिन्हिनि पार्टियुनि ते हिकु ई FIR में सभिनी खे नॉमिनेट करे FIR कराई पाण क़तल करे जेको कन्फेशन करे थो पियो। असल में हक़ीक़त इन ई केस जी ईअं ई आहे।